कवर स्टोरी में एक भेरो बीहर भलीकार नाज़रीन चवंदा आहिनि त मौत महीणो न आहे पर उहो मौत जंहिंजो नाम क़तुल आहे उहो इंसानियत मथां हिकु वार आहे ऐं वरी क़तुल बेड़ो जंहिंजे कातिल जो परो न पांद ॻोल्हे सघिजे ऐं राति जी काराण में रोशनी जो हिकु ॾीओ उजामी वञे। बदकिस्मतीअ सां असां अहिड़े समाज जो हिसो आहियूं जिते क़तुल खे सॉरी टू से इंतिहाई माज़रत सां तमामु हिकिड़ी माइनर ॻाल्हि सम्झो वेंदो आहे, लिखियो वेंदो आहे। ख़ासि करे असांजा जेके रियासती इदारा आहिनि, कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, उन्हनि जो को असांखे ख़ासि अहिड़ो तहरुक नज़र न ईंदो आहे। अहिड़ो हिकिड़ो ताज़ो वाक़ियो थियो आहे ख़ैरपुर ज़िले में। ख़ैरपुर पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं पावर पॉलिटिक्स जे हिसाब सां त तमामु घणी अहमियत रखे थो। हीउ ख़ैरपुर जो तालुको आहे कोट डिजी, उनजो नंढिड़ो हिकिड़ो इलाइक़ो आहे कोट बंगलो। ॻोठ अली बख़्श हाजाणो आहे जिते 7 सालनि जो ॿारु अली रज़ा हाजाणो उनखे बेदर्दीअ सां क़तुलु कयो वियो। हीउ क़तुल पाण जेकॾहिं इन मूंखे लफ़्ज़ नथा मिलनि जो मां इन क़तुल खे बयानु कयां। कंहिं कातिल खे या कहिड़ो अहिड़ो माण्हू थी सघे थो, उन वटि एतिरो दिलि गुर्दो किथां थो अचे 7 सालनि जे ॿार खे हू गभा गभा गतरा गतरा क़तुलु करे ऐं फ़सुल में उछलाए छॾे। छा उन कातिल खे पंहिंजे सीने में दिलि न हूंदी? छा उहो कातिल पाण साहिबे औलाद न हूंदो? असांखे त सम्झ न ईंदी आहे थी जेके क़तुल थियनि था उन्हनि में हिकु त कातिल जो त ठीकु आहे, साइकोलॉजी उनजी सम्झ में अचे थी त को बि हिकिड़ो नॉर्मल माण्हू आहे उहो कंहिं इंसान जी ज़िंदगी नथो खसे सघे। पर रियासती इदारनि जी जेका मुजरमानी गिफ़लत हूंदी आहे, पुलिस जी जेका मुजरमानी गिफ़लत हूंदी आहे, या हू पंहिंजी ज़िम्मेवारी में जेका रिवायती सुस्ती ऐं काहिली जो मुज़ाहिरो कंदा आहिनि, उनजो जेको नुक़सानु आहे उहो तमामु घणो थींदो आहे। 7 सालनि जो अली रज़ा हाजाणो जेको बेदर्दीअ सां क़तुलु थी वियो। डिटेल में जेकॾहिं पाण वञूं त इलेक्शन खां हिकिड़ो ॾींहुं पहिरियां 7 तारीख़ ते हीअ जेको छोकिरो आहे इहो पंहिंजे घर जे ॿाहिरियां रांदि खेॾे थो ऐं उतां पुरअसरार तरीक़े सां गुम थी वञे थो। वारिस जीअं पाण वटि आहे हिकिड़ी रिवायत आहे त असांजी जेका दाद फ़रियाद आहे उहा पुलिस वटि वेंदी आहे ऐं अली रज़ा हाजाणो जा वारिस बि पुलिस वटि विया। रिवायती NC थी ऐं पुलिस इहो चई मोटाए छॾियो त फ़िलहालु असां इलेक्शन जे कम में बिज़ी आहियूं, इलेक्शन खां फ़ारिग थी तव्हांजो जेको नंढिड़ो आहे नींगर आहे उनजी ॻोल्हा में तव्हांजी मदद कंदासीं। इलेक्शन गुज़री वई, पुलिस को बि तहरुक न वरितो। मजबूरन वारसनि सिविल सोसाइटी सां गॾु, ॻोठाणनि सां गॾु, शहरनि सां गॾु, इलाइक़े वासियुनि सां गॾु एहतजाज रिकॉर्ड करायो, रोड ब्लॉक कयो, टायर साड़िया। नतीजे में ट्रैफ़िक बंदि थी वई ऐं पोइ असांजा जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, जेका पुलिस आहे, उनखे मुदाख़लत करणी पई ऐं नंढा नंढा यूनिट पंहिंजे इलाइक़नि में ठहियल आहिनि कानून लागू कंदड़ इदारनि जा, पुलिस जा, जंहिंखे पाण पुलिस थाणनि जो नालो ॾियूं था, पुलिस स्टेशन जो नालो ॾियूं था। उनजो जेको सरबराह आहे SHO साहिबु उहो धरणे वारे हंधि पहुचे थो ऐं वारसनि खे यकीन ॾियारे थो, ख़ातिरी कराए थो त तव्हांजे नंढड़े खे असीं ॻोल्हींदासीं, बाज़ियाब कराईंदासीं। कुझु ॾींहंनि खां पोइ वारसनि खे ख़बर पवे थी त 7 सालनि जो अली रज़ा हाजाणो जंहिंजो लाश 5 खां 8 टुकरनि में गभा गभा गतरा गतरा करे कणक जे फ़सुल में उछलायल आहे। वारिस उते पहुचनि था, लाश खणाए अचनि था ऐं पुलिस खे इन्फॉर्म कनि था। पुलिस उहे जेका रिवायती सुस्ती आहे, काहिली आहे, उनजो मुज़ाहिरो करे थी। हिकिड़ो केस रजिस्टर्ड थिए थो जेको नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ु थिए थो। 5 नामालूम माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थिए थो ऐं अॼु कई ॾींहं गुज़रण बावजूदु पुलिस कातिलनि जी गिरफ़्तार त ठहियो, इहो पतो बि न लॻाए सघी आहे त हिन क़तल में मुलविस केरु आहे। फाइलनि जो पेट भरण लाइ असांखे ॿुधायो वियो आहे त हिन मामले जी जाच लाइ पुलिस हिकिड़ी 3 रुकनी जांच कमेटी क़ाइमु कई आहे, पर उन अञा ताईं कख भञी ॿीणो न कयो आहे। पाण जेकॾहिं सिंध जी तारीख़ में वञूं, पाकिस्तान जी तारीख़ में वञूं या असां पंहिंजे मुआशरती तारीख़ में वञूं त असांखे अहिड़ा कई वाक़िया नज़र अचनि था। हीउ रुगो अली रज़ा हाजाणो न आहे, पर इन खां पहिरियां बि कई अली रज़ा हाजाणा हुआ जेके क़तुलु थी विया ऐं जंहिंजा जेके कातिल आहिनि उहे अॼु सूदो गिरफ़्तार न थी सघिया। असांजे रिपोर्टर कोडिजी खां धरती टीवी जो रिपोर्टर आहे इसाक गोपांग साहिबु उन मक़तूल नींगर जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। पहिरियां अचो पाण ॿुधूं था त उन्हनि जे वारसनि जो छा चवण आहे, उन खां पोइ वरी पाण कोशिशि कंदासीं त इंतिज़ामी सतह ते बि कंहिं सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं हिन केस में जेकॾहिं
का डेवलपमेंट थी आहे त उन बाबति आगाही वठूं। सो अचो पहिरियां ॿुधूं था त जेको नींगर आहे, मक़तूल नींगर आहे, उन जे वारसनि छा ॻाल्हायो आहे, छा चयो आहे। सॼो इलाइक़ो असांजो सोग में लॻो पियो आहे। SSP पारां हिन महिल ताईं न जवाबदार गिरफ़्तार करे सघियो आहे, न असां वटि को अहिड़ो को उन जेको GIT आहे न जोड़े वई आहे, न असां GIT में मुतमिन आहियूं। 7 ॾींहं पहिरियां असां उनखे सफ़ा चरनि वांगुरु ॻोल्हियो आहे, जे असांजी डेड बॉडी मिली आहे। उन खां बावजूदि असांजो जेको आहे SHO साहिबु हिन महिल ताईं असां वटि वरी न आयो आहे। GIT जी ॻाल्हि कनि था, GIT जी असांखे का ख़बर कान्हे त कहिड़ा माण्हू आहिनि कहिड़ा न आहिनि। ॿार क़तल न थियो आहे, इंसानियत क़तल थी आहे। एतिरो त हेरासमेंट अची वियो आहे जो ॿार को बि स्कूल मोकिलण जे लाइ तयारु न आहे। 7वीं क्लास जो ॿार, तव्हां पाण सोचे सघो था 7वीं क्लास जो ॿारु केतिरो मासूम हूंदो ऐं उनजी कंहिंसां कहिड़ी दुश्मनी हूंदी। असां ॾिसूं पिया त पुलिस वारा या जेके ॿिए मतिलबु जेके असांजी मदद करे सघनि था उहे सफ़ा ख़ामोश आहिनि। लाश मिली आहे, ताज़ी आहे बिल्कुलु, हुनजो जेको ब्लड आहे, खून आहे, तड़ कराइनि पिया त उन महिल बि हुनजो खून माना वहे पियो। असां इहो ई मुतालबो था कयूं त भई ख़ुदा खे मञियो ऐं असांजो छोकिरे जो माना जो खून आहे उहो रायगाना जेके माना हक़ीक़ मुलज़िम आहिनि उन्हनि खे माना गिरफ़्तार कयो वञे। असांजे मासूम सां जेके ज़ुल्म कहर कया अथऊं, असांजो उहो ई हक़ खपे। नंढड़े जा जेके ई आहिनि उन्हनि खे जल्द में जल्द पकड़ियो वञे ऐं असांजी मदद करनि। मुंहिंजो पुटु अली रज़ा इलेक्शन को 1 ॾींहुं 11 को 7 बजे ताईं माना गुम थी वियो आहे ऐं उन खे असां ॻोल्हियोसीं सॼे ॻोठ में, सॼा बिरादरी वारा हितां जेके बि हुया असां सभिनी तलाश कयोसीं, न लधो। उन खां बाद असां शाम जो वञी पुलिस थाणे ते वियासीं त NC कटराईसीं। NC कटराए ते उन खां बाद असां पुलिस उन टाइम को वठी तावन न कयो। वरी जॾहिं सुबुह जो वरी असां ॾिठोसीं त मुंहिंजे पुट जी लाश पई ज़मीन ते, उहो 7-8 टुकरनि में लाश पई। उते पोइ बि पुलिस खे असां इंफॉर्मेशन ॾिनीसीं त पोइ को उन खां बाद बि कलाक ॿिनि खां पोइ पुलिस आई। असांजे ज़िंदगीअ में असां कॾहिं न ॾिठो आहे हिकिड़े मासूम ॿार खे बेदर्दीअ सां क़तलु करणु ऐं बिना कंहिं ॾोह जे। पुलिस खे इतलाउ थियो आहे 7 ॾींहं अॻु में त ॿारु गुम आहे, त जेसिताईं धरणो न लॻो आहे तेसिताईं पुलिस जे कन ते जूं न चुरी आहे। वालदेन ते छा गुज़री हूंदी। स्कूल वेंदड़ मासूम ॿारड़ो ओचितो ॾींहं जो गुम थी वञे ऐं उनजो वरी लाश टुकड़ियूं टुकड़ियूं थी मिले ऐं उन में सबब जी ख़बर ई न पवे त इहो वॾो ज़ुल्म आहे। हीअ रिसर्च के असां हिन में कोशिशि करे सभिनी माण्हुनि खे हिन सां तावन करणु घुरिजे। जी, इन ई हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। DSP कोट जी साहिब ॾिनो, लांघा साहिब असां सां लाइन ते मौजूदु आहे। सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। लांघा साहिब, 7 सालनि जो ॿारु अली रज़ा हाजाणो क़तलु थिए थो, बेदर्दी सां क़तलु थिए थो, काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि, कहिड़ी डेवलपमेंट थी आहे हेल ताईं? जीअं त हिन मामले ते हर रुख खां जांच कई वञे थी जी, साइंटिफिक तरीक़ाकार सां बि सस्पेक्टेड माण्हू खे बि नज़र आहे जी, करे जेको आहे ब्लाइंड मर्डर आहे, जंहिंजे करे जेको आहे वक़्तु लॻंदो कोशिशि जारी आहे। असांजी बि पूरी कोशिशि आहे जी, कुझु रिपोर्टूं अची जेके ईंदियूं उन खां बाद में जेको अधिकारी आहे उन सां रिपोर्टनि ते नज़र रखी रखंदासीं। हर सस्पेक्टेड माण्हू या सस्पेक्टेड बचियल आहे, रिज़ल्ट अची वेंदो, रब्बुल आलमीन कंदो। अच्छा सर, हिन मामले जी जांच लाइ 3 रुकनी जांच कमेटी बि क़ाइमु कई वई आहे। इन खे लीड केरु पियो करे, ॿिया कहिड़ा कहिड़ा जेके ऑफिसर आहिनि इन कमेटी में शामिल आहिनि ऐं उन कमेटी कहिड़ी डेवलपमेंट कई आहे? कंहिंजा बयान रिकॉर्ड थिया आहिनि, जाइ वारदात जो माइनो थियो आहे, को एविडेंस का शइ कलेक्ट थी आहे? अच्छा, ईअं त जे पंहिंजो जाइ वारदात जो मशीरनामो आहे, पंहिंजो गवाहनि जा बयानात आहिनि, इन खां अलावा जेको आहे पंहिंजो पूरी एफर्ट्स आहे साइंटिफिक तरीक़े सां जेको आहे जांच नज़र आहे जी, अलाह करे को रिज़ल्ट अचे। मर्डर जे करे मालिक जे घर जो
इंशाल्लाह ताला रिजल्ट बेस्ट थींदो। अच्छा सर, ही क़त्ल खां पहिरियां तव्हां वटि रिपोर्ट थियो हो त हीअ छोकिरो गुम थी वियो आहे, लॻभॻि पूरो हफ़्तो हीअ छोकिरो पुरसरार नमूने गुम हुयो, त पुलिस इन्हनि 7 ॾींहंनि में छो न तहरुक वरितो हिन छोकिरे खे ॻोल्हण जे लाइ, हिन जी बाज़ियाबी जे लाइ, छो न तव्हांजी पुलिस हरकत में आई? पुलिस हरकत में ही हुई, इलेक्शन जो माहौल भी हुई, उन खां अलावा हर वक्त हर दफ़े शामिल रहे। इन खां अलावा इन्हनि जे घर जे अराउंड ही इन्हनि खे बार बार जेको आहे पंहिंजा सोर्स बि इस्तेमालु करो, पुलिस बि पंहिंजी सोर्स करे जेको सस्पेक्ट बि माण्हू आहे त चिठी आहे इन ॻोठ में आयल त उनखे बि चेक कजे। साईं, असांजा माण्हू ॼाणणु चाहिनि था त तव्हां वटि जॾहिं गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल थी त तव्हां छा छा कयो? असां पूरी उन सां गॾु वियासीं, जांच कईसीं, उन खां पुछा कईसीं पैटर्न में वञो, तव्हां चेक करो किथे आहे, छा आहे, ॿार आहे ख़ौफ़ खां या ॻाल्हि लुकी हुजे या अहिड़ी का ग़लती कई हुजे या ॿाइटनि खे यूज़ करो था या किथे किथे तव्हांजा माइट आहिनि। अच्छा पोइ अच्छा साईं, ॿियो मुंहिंजो सुवालु आहे त फ़र्ज़ु करे था वठूं तव्हांजे ई एरिया में कंहिं वॾेरे बासर माण्हू MPA MNA लेवल जो को ॿारड़ो गुम थी वञे हा, पोइ बि तव्हां ईअं ई तहरुक वठो आहे जीअं इन 7 सालनि जे अली रज़ा हाजाणे जे गुम थियण ते तव्हां तहरुक वरितो आहे? ईअं न आहे, मक़सदु SP साहब असां 2-3 DSP 2-3 इंस्पेक्टर आहिनि जी, मुख़्तलिफ़ SHOs भी आहिनि, SHO गुम भी आहे, बंदे खे वठनि था, हर को पंहिंजे रुख़ भी आहे, लेकिन सस्पेक्टेड माण्हू खे ख़बर पए थी त उनखे बि चेक करण जे लाइ अलॻि रखियल आहे। मुतासिरनि जो साईं तव्हां ते एतमाद ई कोन्हे, अदम एतमाद जो इज़हार कनि था, इन खां वधीक कहिड़ी नाकामी हुजे पुलिस जी? असल छा जेसिताईं रिज़ल्ट न ईंदो त मालिक कुझु बि करे सघंदा या करे सघंदा। ठीकु आहे लंगा साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे 2-4 मिंट पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांजे लाइ कजो। उन खां पहिरियां नाज़रीन असां कोशिशि कई त SSP खैरपुर समीउल्ला सूमरो साहिब सां असांजी ॻाल्हि ॿोल थिए, ऐं इन सिलसिले में असां 2 खां 3 दफ़ा फ़ोन कॉल बि कई, ऐं जेका अटेंड न थी वरी बाद में असांखे बैक कॉल आई, ॿुधाए वियो असांखे त मीटिंग में आहिनि साईं जन। वरी कोशिशि कईसीं त असां DIG सखर अब्दुल हमीद खोसो साहब सां राब्तो कयूं ऐं उन्हनि खां मालूम कयूं त हिन मामले जी ते कहिड़ी डेवलपमेंट थी आहे, इन जी जांच किथे पहुती आहे, आया हिन मामले जी साइंटिफिक तरीक़े सां या साइंटिफिक पहलू खां जांच थिए पई या न पई थिए, पर उते बि असांखे को ख़ातिर ख़्वाह जवाब या रिस्पॉन्स न मिलियो, जंहिं मां असांखे अंदाज़ो इहो लॻाइणु खपे या अंदाज़ो थी वियो आहे त जेके असांजा पुलिस जी सूरत में कानून लागू कंदड़ जेको ही इदारो आहे स्पेशली पुलिस, उनजो अवामी मसइलनि ऐं अहिड़े क़िस्म जे जेके मामलात आहिनि उन्हनि में केतिरो इंट्रस्ट आहे। सो इन सां ई असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। इंशाल्लाह अॻे हफ़्ते वरी हाज़िर थींदासीं, तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।